अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां हिबा नवाब। नज़र विझूं था हिन महल ताईं जी ख़बरुनि ते। भिटशामा रहमदिल मंगसी जी रिपोर्ट मुताबिक़ पसंद जी शादी कंदड़ ज़ाल मुड़स माइटनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे मीडिया ऑफिस भिटशा पहुची विया। संदन चवणु आहे त शादी बाद माइट जान जा वेरी बणिजी विया आहिनि ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मटियारी वासी नौजवान मोहसिन मेमण ऐं नौजवान नारी खुशबख्त सुमरो भिटशा में एहतिजाज कंदे चयो त हफ़्तो अॻु में हैदराबाद जी अदालत में शादी कई आहे। हाणे माइट कूड़ा इल्ज़ाम हणी कूड़ा केस बि दाख़िल कराइण चाहिनि था। मुस्मात खुशबख्त जो चवणु आहे त मुंहिंजा चाचा एहसान अली अल्लाह बचायो ऐं सौट फैज़ान अली मामो कादिर बख़्श सुमरो असांखे मारण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मोहसिन अली सां पसंद मूजिब शादी कई आहे। घरां कुझु बि खणी न निकिती आहियां। चाचनि सोटनि ऐं मामनि मां असांखे जान जो ख़तरो आहे। असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे हयाती बचाई वञे। नौजवान मोहसिन मेमन जो चवणु आहे त हर रोज़ फ़ोन करे मारण जूं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। रिकॉर्डिंग बि मौजूदु आहे। असांजी हयातियुनि खे ख़तरो आहे। इख़्तियारियूं नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ फ़राहम कनि।